अच्छा, इमदाद साहब, सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में ग़लत कारिन ऐं करप्ट प्रैक्टिस में मुलविस ॼाणायल कहिड़नि 28 ऑफिसर्स के अथॉरिटी मां निकाली ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे? रोशनी साहबा, ही 28 ऑफिसरनि डायरेक्टर खां वठी हेठी लेवल ते असिस्टेंट डायरेक्टर ऐं इंस्पेक्टर लेवल जा 28 ऑफिसरनि जिन जूं तमामु घणियूं शिकायतूं थियूं त ही तमामु वॾे पैमाने ते रिश्वत सतानीअ में ऐं इलीगल प्रैक्टिसिस में, ग़लति करण में, शहरियुनि खे तंग करण में ही माण्हू मुलविस आहिनि। उन खां पोइ उन्हनि ते इंक्वायरी थी, इंक्वायरी पंहिंजूं फाइंडिंग्स ॾिनियूं। उन्हनि 28 ऑफिसरनि मां 9 ऑफिसरनि लाइ फाइंडिंग आई त हिननि खे मेजर पेनल्टी, माना कि हुननि खे नौकरीअ खां हमेशह लाइ ख़ारिज कयो वञे, ऐं बक़ाया जेके आहिनि उन्हनि खे घटि दर्जे जूं सज़ाऊं तजवीज़ कयल हुयूं। उन खां पोइ उहे ऑफिसर हाई कोर्ट में विया। हाई कोर्ट सिंध गवर्नमेंट खे इहा डायरेक्शन्स ॾिनी, चीफ सेक्रेटरी खे इहा डायरेक्शन ॾिनी त इन्हनि ऑफिसरनि जी हिकु दफ़ो ॿीहर इंक्वायरी कई वञे। उन खां पोइ 4 रुकनी सिंध हुकूमत जी हिकिड़ी आला सतही इन्वेस्टिगेशन इंक्वायरी कमेटी मुक़ररु कई वई, जंहिं इंक्वायरी कमेटीअ पंहिंजूं फाइंडिंग्स सिंध हुकूमत खे जमा करायूं आहिनि। उनखे बि 2-3 महीना गुज़री चुका आहिनि, जिन में इन्हनि ऑफिसरनि लाइ उहा साॻियूं माना सख़्तु सज़ाऊं तजवीज़ थियल आहिनि। पर हिन महिल ताईं सियासी बुनियादनि ते उन्हनि ऑफिसरनि खे बचायो थो वञे। इमदाद साहब, एतिरनि वॾियुनि कार्रवाइनि, इंक्वायरीज़ ऐं सिंध हाई कोर्ट जे हुकुम बावजूदि इन्हनि ऑफिसर्स खे आख़िर केरु बचाए रहियो आहे? ॾिसो, हिकिड़ो त असां वटि जेको थिए थो त जॾहिं इंक्वायरियूं मुकमल थियनि थियूं, तव्हांखे यादि हूंदो त नेब में जिन VR कराई 500-600 ऑफिसर हुआ, त उन्हनि सिंध गवर्नमेंट जो पैसो लुटियो हो न, सिंध जे अवाम जो पैसो लुटियो हो। उन्हनि VR करे जॾहिं नेब खे पैसा ॾिना, हिकिड़े ॾींहुं हिकु दफ़ो बि सिंध हुकूमत उन्हनि खां पुछियो न त हीअ जेके पैसा तव्हां लुटिया ऐं उहे तव्हां पैसा जेके खुर्द-बुर्द कया ऐं उहे नेब खे वापसि कया, त सिंध हुकूमत जी बि त का ज़िमेदारी थिए थी त उन्हनि ऑफिसरनि खां पुछे ऐं उन्हनि खे डिपार्टमेंटल का सज़ा ॾिए। पर हिकिड़े बि ऑफिसर खां पुछियो न वियो। जॾहिं सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॾिनो त इन्हनि खे पंहिंजनि उहिदनि तां हटायो वञे, त कुझु ऑफिसरनि खे हटायो वियो। बाक़ी जेके मंज़ूर नज़र हुआ, जिन VR कई ऐं घणनि पिली बार कनि कई, उन खां पोइ बि उहे उहिदनि ते मौजूदु रहिया। तव्हांजो सुवालु आहे त हिननि खे केरु बचाए रहियो आहे, त सिधी ॻाल्हि आहे त उन्हनि खे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो DG, सिंध लोकल गवर्नमेंट डिपार्टमेंट जो सेक्रेटरी, इन्हनि 3 मेन ऑफिसरनि ॾे इहे इशारा मिलनि था। ऐं उनखां अलावा सिंध हुकूमत जे जेके अहम ऑफिस बियरर्स आहिनि, उन्हनि जे लाइ इहे इशारा मिलनि था त उहे हिननि जे ख़िलाफ़ु एक्शन खणण जे लाइ रुकावट बणियल आहिनि। त असांखे ख़बर नाहे त हिननि ऑफिसरनि खे हेतिरी वॾी हाई प्रोफाइल इंक्वायरियुनि जे बावजूदि बि सज़ा मिली सघंदी या न मिली सघंदी, या इहे वरी बि पंहिंजे उहिदनि ते मुक़ररु रही करे ईअं ई अवाम खे आज़ारींदा रहंदा ऐं ईअं ई सिंध जे ख़ज़ाने खे घाट हणंदा रहंदा।